नाज़रीन, सरह जे पननि खे साग सॾियो वेंदो आहे। साग खे सिंध में सक़ाफ़ती भाॼी तौर बि अहमियत हासिलु आहे। सियारे जी शुरूआती मौसम में साग खाइण जो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। सिंध जा माण्हू सरह जो साग पंहिंजनि प्यारनि ॾांहुं मुल्क जे ॿियनि शहरनि जी दुनिया जे ॿियनि मुल्कनि ॾांहुं बि मोकिलींदा आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नवाज़ मां अलाए रखियो बड़ो जी रिपोर्ट। सिरह जे पननि खे साग सॾियो वञे थो। साग सिंध में थींदड़ साई भाॼियुनि में पंहिंजी वॾी अहमियत रखे थो। सियारे जी शुरूआति में थींदड़ साग जी भाॼी बग़ैर कंहिं ख़ासि मसाले जे सिर्फ़ु सादे अंदाज़ में तयारु कई वेंदी आहे। साग जो ज़ाइक़ो ॿियनि साई भाॼियुनि खां मुफ़रत ज़ाइक़ो हूंदो आहे ऐं नए लज़ीज़ ज़रिए सबबि सिंध में हर ईंदड़ महिमान खे ख़ासि लज़ीज़ भाॼी तौर ते पेश कयो वेंदो आहे। साग सिंध समेत पंजाब जे सक़ाफ़ती खाधनि में बि शुमारु थिए थो। सिंध जा माण्हू साग ख़ासि तौर चांवर ऐं ॿाजरीअ जी मानीअ सां मखण वधीक इस्तेमालु कंदा आहिनि। साग जो फ़सुलु सिंध पंजाब ऐं इंडिया जे कुझु हिसनि में थींदो आहे। मिलियल ॼाण मूजिबि साग मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे पिणु मुफ़ीद साबित थियो आहे। आम जेका बि आहियूं हिन सरह जी साग खाई ऐं ॾाढो ज़ाइक़ो वठंदा आहियूं ऐं मखण ऐं माखी सां गॾिजी खाई सघिजे थो। चांवरनि जी मानी सां ज्वार जी मानी सां खाई सघिजे थो। असां सरह जो साग खाई मज़बूत रहंदा आहियूं, शींहं रहंदा आहियूं, कोडर भाणी सघंदा आहियूं ऐं उन ॿियो कमुकार कारोबार में उन में का सिहत बीमारी न हूंदी आहे। हे 32 मर्ज़नि ते पवे थो सही। हिन में तेल पैदा थिए थो, हिन गे खाइण जे लाइ पैदा थींदो आहे ऐं असांजे लाइ बहितरीनु शइ आहे। तौरु हिकु मुनफ़रद सब्ज़ी आहे जेका सियारे जे मौसम में थींदी आहे ऐं सिरह जे पननि खे साग चइबो आहे। हीअ जेको आहे सो सियारे जे मौसम जी सौगात आहे जेको माण्हू पंहिंजे दोस्तनि खे जेको आहे सो गिफ्ट बि कंदा आहिनि ऐं पाण बि शौक़ सां खाईंदा आहिनि। साग जी जेका भाॼी थींदी आहे तमामु हिकु लज़ीज़ ऐं ख़ुशि ज़ाइक़ा थींदी आहे जंहिंखे माण्हू तमामु घणो पसंदि कंदा आहिनि। सिर्फ़ु मेज़बानी न पर साग सिंध जे माण्हुनि पंहिंजे प्यारनि ॾांहुं मुल्क जे मुख़्तलिफ़ शहर इलाइक़नि ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सूखड़ी तौर ते मोकिलींदा आहिनि।